अस्पताल में घुमाई ना ना मुका छापे लिखाई कुछ ना, कुछ नहीं ॾिसां अमा, कुछ भी ना है मां चवां थी मूंखे ॾेखार अमा, कुछ भी ना था वेहो। फराज़ आऊं कुछ ॾींहंनि लाइ लंडन वञा पई पढ़ाई जे सिलसिले में। ऐं आऊं हिते छा कंदुसि? उहे जेको मां कंदसि। छा? इंतज़ार। इंतज़ार। बकवास बंद कर। मुखे खबर ही जावे तू एड़ी नीच हरकत जरूर कंदे। तुझी रगुन में पलीत रत दौड़ी रहियो आहे। जडे इज्जत जा रखवाला इज्जत जा लुटेरा थी ता वञन त पोइ कौम जा नंग बचाइण लाइ को हेमू ओशू या धुलिया दरिया खान जन्म वठंदो। तव्हां जड़न जा नापाक कदम हमेशा लाइ खत्म करे छड़ींदा। लगे थो त तो सिंध जी तारीख़ वधीक पढ़ी है, पर उन हकीकत खां अञा बि अणॼाण है त तारीख़ हमेशा असांजी गुलाम रही है। अॼु तुंहिंजी सूफ़ जहिड़ी जवानी खे न होशू बचाइण ईंदो न वरी हीमो। तूं मुंहिंजो न पर फ़क़ति बाबा साईं जो दुश्मन आहीं। इंस्पेक्टर बाबा साईं जे दुश्मन खे को ॿियो गोली हणे इहो मूंखां बर्दाश्त कोन थींदो। पुट बुधाए सब कुछ क्या कहवा बुधाए मुझा पुट मुके बुधाए के लारू सालिम ए चके तो के खून में लारू लार कर चढ़िया उन शैतान जो नालो बुधाए कौन शैतान के निस तो नाबूद करे नस। टाइगर अरे मूर्त तो के पंजे पुट जी हिफाजत जड़ा रखो। अरे ही तो सब कुछ छा करायो सर जावेद जी जिद जे अॻियां मां मजबूर थियो तो बुध वन ने जे पूरे खानदान के कीरे आ किसी से मुझे क्या खड़े चे बुखे बेलान कया वन
पंचन जगन पूरा हड़ताल के किला खड़े आसिफ, तुम मुझे कम टाइम देते हो। आखिर मैं भी इंसान हूँ। सुणी, तो समझी छो नथी? शहर अंदर ॾोहनि जी वारदातुनि में ॾींहों ॾींहुं इज़ाफ़ो थी रहियो आहे। मां तो जज़्बात खे सम्झां थो ऐं जल्द फारिग थी तोखे फुल टाइम ॾींदुसि। जब मैं मर जाऊंगी तब दोगे टाइम? मैंने वही किया जो एक बीवी को शोर के लिए करना चाहिए। छा ॻाल्हि आहे यार, उदास उदास पियो नज़र अची। सोचां पियो त पंहिंजे पीउ जे क़त्ल खे कीअं सुञाणंदुसि। फराज, चाचा जे क़ातिल खे सुञाणप लाइ पर्स वॾो कमु ॾेई सघे थो। पर्स? मां कुझु सम्झी न सघियसि। फराज, तोखे यादि आहे त चाचा खे जंहिं वक़्तु इस्पताल खणी हलिया हुआसीं, हुनजो लाश खणी हलिया हुआसीं, त डॉक्टर असगर हुन टाइम ते हिकु पर्स ॾिनो हो। फराज, उन वक़्तु पर्स डॉक्टर असगर तोखे ॾियणु चाहियो पिए, पर उन वक़्तु तूं पंहिंजो होश विञाए वेठल। फराज, पोइ इहो डॉक्टर साहब सोची उन जे करे उहो पर्स तोखे न ॾिनो त किथे शायदि तुंहिंजा वरी ॿीहर ज़ख़्म फाटी न पवनि। उन ई पर्स में हिकु फोटो बि आहे। किथे आहे पर्स? मूंखे ॾे। डोंट बी इमोशनल यार फराज। फराज, होश कर यार, हींअर तूं किथे ॻोल्हींदे? हल त थाणे ते था हलूं। न शहज़ाद न, मां थाणे ते वञी इंसाफ़ जी घुर न कंदुसि। फराज, केरु थो चवे तोखे यार? तूं कशकोल खणी कानून का इंसाफ़ ॾिन। जी 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 सर, जी जी, पर सर शरण के सर सर
सर शेरल खे त असां हीरन जी स्मेल में सबूत सूदो पकड़ियो वियो आहे। ओके सर ओके। जी फरमायो तव्हांजो कीअं अचणु थियो? सर मुंहिंजो क़ौमी शनाख्ती कार्ड विञाइजी चुको आहे सफ़र दौरान मुंहिंजी एनसी दाख़िल कराइण। ही कहिड़ो तमाशो आहे मिस्टर? ही थाणो आहे, बदमाशी जो अॾो न। शेरल तूं वञी सघींदो। सर ही मुंहिंजे पीउ जो कातिल आहे। मां खेसि वरनि खां तलाश करे रहियो आहियां। हिन खे कातिल साबित करण लाइ तो वटि कहिड़ो सबूत आहे? हिन पर्स में उन शैतान जी तस्वीर मौजूदु आहे। शेरल खे कातिल साबित करण लाइ ही पर्स ऐं फोटू का बि अहमियत नथा रखनि। मूंखे ख़बर हुई त तव्हांजो इहो ई जवाबु हूंदो इंस्पेक्टर साहब। मूंखे कंहिं बि कानून जी ज़रूरत न आहे। कातल खे ॻोल्हण ऐं मारण हाणे मुंहिंजो मशीन। ही न फ़क़ति तुंहिंजे पीउ जा पर पूरी इंसानियत जा कातिल आहिनि। साए वण जी हिकु टारी भञण सां उहो वण सुकी न पवंदो आहे। असांखे उनजे थुड़नि खे पारां कढणो आहे। तंहिं लाइ तव्हांखे कानून जो साथ ॾियणो पवंदो। फराज़ इंस्पेक्टर साहब सही पियो चयो। ठीकु आहे इंस्पेक्टर साहब, पंजे ई आङुरियूं बराबरि न आहिनि। इन मुहिम में तव्हां सां मुंहिंजो ऐं मुंहिंजे दोस्त जो साथ ॾियो। टाइगर किथे आहे? ॿुधाए न मां तोखे शूट करे छॾींदुसि। ॿुधायो बॉस बॉस जो साकी पियो आई बॉस पुलिस गोदाम में छापो आयो ऐं तव्हांजो बाबर खां पे पुछई छा? बॉस बाबर खे मूं शूट करे छॾियो। वेल डन। तोखे हिते के ईंदे ॾिठो त कोन? न बॉस। इंस्पेक्टर जी सर। यस आसिफ खान स्पीकिंग सर। जी सर। जी जी सर। सर सर आउं कोशिशि कंदो सर। आइंदा तव्हांखे का बि शिकायत न मिलंदी। जी सर। ओके सर। ओके ओके। सर कंहिंजो फोन हो? एसपी साहब जो। वार्निंग ॾिनी अथई त अहिड़ा ॿिया मौक़ा बि हथां विञाया त पोइ नौकिरी बि विञाए वेंदा। ऐं हा शहर अंदरि को बि मशकूक माण्हू लॻे त खेसि सिधो मूं वटि वठी ॾींदा। सम्झ में आयो? हाणे बि वञी सघो था। यार शहबाज मुंहिंजी लंडन जी वीज़ा अची वई आहे। आउं चाहियां थो त कुझु ॾींहुं वञी हिते पंहिंजो इलाजु करायां, पर वञण खां पहिरीं तोखे हिकु ज़िमेवारी ॾियणु घुरिजे। तोखे त ख़बर आहे शहबाज त शेमेर यूनिवर्सिटी वेंदो आहे। आउं नथो चाहियां त हींअर सां ई का मथां हुनजी ज़िमेवारी। उन करे मुंहिंजी वापसी अचण ताईं ज़मीनुनि जी ॾेती लेती जो हिसाबु तूं कर।
वधीक तो जान कमदार थींदो कमदार हाँ शमशेर खान तू हाणे परवाही ना कर मां सब कुछ संभाल वठंदुसि सच शहबाज मूंखे तुंहिंजी दोस्ती ते फ़ख्रु आहे मूंखे शर्मिंदो न कर शमशेर खान आज आऊं जेको कुझु आहियां और सिर्फ़ आवां ई करे था ए तू न हुजे हा आज आऊं जेल जी सलाखुनि जे पोयां हुजां हा शर्मील पुत्र तुझे पीए जे वापस अचण ताईं तू मूंसां गॾु रह तू यूनिवर्सिटी हलियो वेंदे त मां अकेली रहिजी वेंदी अम्मा ओ मां तू खुद कोई न कर कमकार सॼो चाचा शहबाज संभाले वरितो आहे ऐं कोशिशि कंदसि बाबा साईं अचण खां पहिरीं ऐं मोकल वठी अचां ठीकु आहे पुत्र जेका तव्हांजी मर्ज़ी ना भाजाई की वीचारा तो घर खाली करण आया आहिनि निकिरी वेंदा पर तव्हांखे दुनिया में निकाली ॾियण खां पोइ मुश्किल आई शहबाज खान तोखे ख़बर आहे ये शमशेर खान खे तुंहिंजी हिन ॻाल्हि जी हक़ जी ख़बर पइजी वई त तोसां कहिड़ो शो कंदो भाजाई तू जो को खुटको ना कर और तू ना शइ सोच जेको तव्हां सां थियण वारो आहे जी लाश के उछलाया चो आज का पो इन हवेली ते मुझो हुकम तो मुझो चाची आहे चाची या अल्लाह खैर को वठी खणे याने अस्पताल में जिंदा है हाँ धिया ये तो वाकई जिंदा है धीअ तू हिन जो ख्याल रखिजी ऐं डॉक्टर खे वठी जो अचां चाचा कमो ॻाल्हि खतरे खां ॿाहिरि आहे अब्बा डॉक्टर छल सदियूं जीअं तुंहिंजो इहो वड़ कॾहिं न विसारींदसि चाचा खमो इहो तोखे वड़ लाहिणो पवंदो चङो मूंखे हाणे देरि पई थिए वापसि शहर वञिणो आहे
रहियो? तू महफूज जगह ते आहीं। असां तोखे ॻोठ वारे रस्ते तां नाज़ुक हालत में खयो। तू केरु आहीं पुट? तुंहिंजा अहिड़ा हाल कंहिं कया आहिनि? केरु आहियां? मूंखे त कुझु बि यादि नथो अचे। खमो लॻे थो त धनी सॻोरे तुंहिंजूं दुआऊं क़बूले वरितियूं आहिनि ऐं तोखे पीरीअ में सहारो ॾिनो आहे। लॻे थो त ज़ख़्मनि ऐं धकनि में ही पंहिंजी यादाश्त विञाए वेठो आहे। आख़िर ॿुधायो छो नथा? तूं सोढो आहीं, मुंहिंजे मरहूम भाउ जो पुटु। हाँ तू सोढो आहीं। सोढा चाहे कंध मथे खणंदे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायई। छा आहे? जेकॾहिं कंहिं ॻोठ जे माण्हू ॾिसी वरितो छा चवंदा? यार मुझे अची वियो या? मुझे केड़ा हाल खुश जोड़ मैं तो चंगू भलो सब खैर हमारा मार दोस्त यार बारी मुल्क वनी तुझी याद ॾाढो सता हां यार शमीर चवी सच तो मुख्य तुझी कमी ॾाढी महसूस खैर यार हाण अची वया ॾाढी कचारी थी यार एक गाल चवा चओ यार छा तो चे यार तुझो कमदार सुठो मानू ना है न दोस्त न वो बड़ो एतबार वारो मानू है यार शमीर खान तू मानून के सुञाण पारी अखधार मानून के सुञाण पई कोशिश कर